नाज़िर सिंध हाई कोर्ट सखर बेंच नंढे कद वारनि ॿिनि भाइरनि खे मुस्तक़िल करण ऐं पघारुनि लाइ दाख़िल दरख़्वास्त ते कमिश्नर ऐं मेयर सखर खे 9 डिसंबर ते पेश थियण लाइ नोटिस जारी करे चुका आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कयो था इनायत भट्टी खां। जी इनायत। हाँ जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में नंढे कद वारे ॿिनि भाइरनि खे मुस्तक़िल करण ऐं पघारनि लाइ दाख़िल दरख़्वास्त ते कमिश्नर ऐं मेयर खे नोटिस जारी करे छॾियो आहे। ऐं मां ॿुधाईंदो त नंढे कद वारनि म्यूनिसिपल मुलाज़िम अतीक रहमान ऐं कमिश्नर ऑफिस जे मुलाज़िम मुजीब रहमान बुर्ड़ो तरफ़ां वकील हमज़ा बुर्ड़ो मार्फत दाख़िल करायल दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी ऐं अब्दुल हामिद भुरगड़ी ते ॿुधल रुकनी जेका बेंच आहे उन ॿुधणी कई आहे। ऐं मां ॿुधाईंदो त नंढे कद जा मुलाज़िमनि ऐं ॿाहिरि खे गुज़िरियल 12 सालनि खां ड्यूटी करे रहिया आहिनि, उन में बावजूदि मुस्तक़िल न कयो वियो आहे। म्यूनिसिपल मां पघारूं ऐं बंदि करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते जेको वकील जेको अदालत खे ॿुधायो त शादी थियल आहे ऐं ॿारनि जे औलाद बि आहे, जेको पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि। मां ॿुधाईंदो त अदालत म्यूनिसिपल कारपोरेशन सखर जे मेयर ऐं कमिश्नर खे नोटिस जारी करे 9 डिसंबर ते तलब करे वरितो आहे। इनायत अपडेट ॾियण जे लाइ महिरबानी।